बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं उहो रबी करम कंदड़ आहे। पारस लॻे लोह खे त सचो करे सोन, पारस लॻे लोह खे त सचो करे सोन, तिन जो पंध परे जे रखन हुब हबीब जी। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ अज़मत रमज़ान जे हिन सेट तां। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी उहा ट्रांसमिशन जेका लाइव अवां ताईं पहुचाई वेंदी आहे महरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए। ऐं हिन ट्रांसमिशन जी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त हीअ जेका महफ़िल हूंदी आहे हिन में ज़िक्र अल्लाह हूंदो आहे ऐं ज़िक्र हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो आहे। त यकीनन इहा महफ़िल पाण सभिनीनि जे दिलि जे तमामु क़रीब थिए थी। माह रमज़ान जो उहो महीनो जंहिंमें पाण रोज़ा रखूं था ऐं रोज़ा पाण सभिनीनि मुस्लमाननि ते फ़र्ज़ु कया विया आहिनि ऐं अल्लाह जा ॻणियल चूंडियल उहे यकीनन बंदा थियनि था, उहे मोमिन बाना थियनि था जेके रमज़ान जे महीने में रोज़ा रखनि था। ऐं रोज़ा जॾहिं पाण रोज़ो लफ़्ज़ पढ़ूं था या लफ़्ज़ रोज़े जो ॿुधूं था त रोज़ो सिर्फ़ु असांखे इहो नथो ॿुधाए त असांखे बुख ते रहणो आहे या उञ ते रहणो आहे। बुख ऐं उञ जो सिर्फ़ु नालो रोज़ो कोन आहे। रोज़ो असांजे हथ जो बि आहे, असांजी निगाहुनि जो बि आहे, असांजी ज़ुबान जो बि आहे, असांजे रूह जो बि आहे। त रोज़े जो खे सम्झणु या रोज़े खे उन हिसाब में गुज़ारणु मां सम्झां थी त इहो वॾो कमु ज़रूरु आहे, हिकिड़ी वॾी इबादत ज़रूरु आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां हिन प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं था त कल्ह जे ॾींहं ते तमामु सुठो डिस्कशन रहियो ऐं कल्ह जेतिरो डिस्कशन रहियो मां सम्झां थी त लिमिटेड प्रोग्राम में हिकिड़ो मख़सूस टाइम हूंदो आहे, उन में जेतिरो असां डिस्कस करे सघंदा आहियूं त कोशिशि हूंदी आहे त ॻाल्हि जेका हुजे उहा लाभाइती हुजे ऐं अव्हां ताईं जेका बि गुफ़्तगू पहुचे उहा ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में हुजे जंहिंमां अव्हीं ऐं असीं सभु कुझु पिराए सघूं। यकीनन पाण सभु किथे न किथे इल्म में घटि हूंदा आहियूं, मुकमल कोई बि इंसानु कोन हूंदो आहे। ऐं जॾहिं इल्म जी ॻाल्हि ईंदी आहे ऐं असां वटि कारी साहब मौजूदु हूंदा आहिनि, अलामा साहब मौजूदु हूंदा आहिनि त पोइ उन्हनि जे इल्म मां पाण सभु फैज़याब थींदा आहियूं। अॼु बि मुंहिंजे ज़हन में इलाही सारा सुवाल आहिनि पर मां चाहींदसि त अव्हांजो बि साथ मूंसां हुजे। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हले पियो, तव्हां उनखे ज़रूरु डायल कजो ऐं प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थिजो। मां चाहींदसि त मुंहिंजे सवालनि सां गॾोगॾु तव्हांजा बि तमामु सुवाल आउं पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु करे सघां। अॼु आउं जॾहिं आयसि पई त मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि बि हुई त रमज़ान जो जॾहिं महीनो ईंदो आहे त जॾहिं पाण ग्रॉसरी ख़रीद कंदा आहियूं त रेट्स तमामु घणा हाई हूंदा आहिनि, स्पेशली फ्रूट्स जा रेट्स तमामु हाई हूंदा आहिनि। त मुंहिंजे ज़हन में अॼु इहो हुयो त मां पंहिंजी नॉलेज में इज़ाफ़ो करण जे लाइ मूं इहो बि सोचियो त मां ज़रूरु अॼु अलामा साहब खां इन तरह जो बि सुवालु कंदमि त जॾहिं कारोबार कयो वञे थो त उनजो लिमिटेड मुनाफ़ो मुंहिंजे ख़्याल सां इस्लाम में बि यकीनन जाइज़ आहे, छाकाणि त रोज़गार सां ज़िंदगियूं ठहंदियूं आहिनि ऐं हिकिड़े ज़िंदगी जे मामलात में रोज़गार ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। सो उन लिमिटेड मुनाफ़े खां हटी करे जेके तमामु शयूं असां वठी रहिया हूंदा आहियूं त अॻिले पर्सन वटि जेको मुनाफ़ो वञी रहियो हूंदो आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक वञी रहियो हूंदो आहे। उन बाबति इस्लाम जा कहिड़ा रुकन आहिनि, इस्लाम उन बाबति छा चए पियो या रूल्स ऐं रेगुलेशन्स जेके आहिनि इस्लाम जा उहे छा आहिनि। उन खां अलावा काफ़ी सारा सुवाल आहिनि, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु जे प्रोग्राम में मां डिस्कस करणु चाहींदसि। सो घणो वक़्तु कोन थी वठां, घणो टाइम मां कोन वठंदसि पर आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़ज़ महिमान आहिनि उन्हनि खे भरपूर असां टाइम ॾींदासीं। सो आयल जेके मुअज़्ज़ज़ महिमान आहिनि उन्हनि जो मां तारुफ़ मां साण कराईंदी हलां। अलामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब असांजे प्रोग्राम में पाण तशरीफ़ फरमा आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां अज़मत रमज़ान में भली कार चवां थी ऐं अव्हांजे वक़्त जा बि थोराईंदा आहियूं, तव्हां असांखे वक़्तु ॾींदा आहियो। यकीनन अव्हांजे हुजण सां ही जेका लाइव ट्रांसमिशन आहे माशाअल्लाह सां ॾाढी इंफॉर्मेटिव, ॾाढी ख़ूबसूरत बणिजी असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचंदी आहे। कारी शाह मोहम्मद जनाब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। कारी साहब खे दिलि जी गहराई सां मां अज़मत रमज़ान में भली कार चवां थी। ऐं उनखां पोइ 3 नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि इरफ़ान अली। ऐं माशाअल्लाह सां मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त माह रमज़ान जो एॾो ख़ूबसूरत जेको हिकिड़ो सुहिणे अंदाज़ में ट्रैक हले पियो, इहो आवाज़ु जेको आहे इहो इरफ़ान अली साहब जिन जो ई आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां अज़मत रमज़ान में असां भली कार चऊं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ ट्रांसमिशन जॾहिं अव्हां ताईं लाइव पहुचे थी त कुझु स्पॉन्सर्स बि हिन ट्रांसमिशन जो उन्हनि सां साथ हूंदो आहे। मां ॿुधाईंदी हलां त नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ असां सां मौजूदु आहे। सुपर क्वालिटी नेशनल पैंट ब्रांड आहे नेशनल पैंट्स ऐं चयो वञे थो रंग ज़िंदगी जो। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त ज़िंदगी जा तमामु रंग यकीनन सुठा हूंदा आहिनि, हसीन हूंदा आहिनि। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे
ऐं उन खां अलावा भरपूर सहकार हिन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां मौजूदु आहे। वाइटल जो वाइटल पीओ ज़िंदगी जो ऐं ॿियूं जेके बि स्पॉन्सरशिप्स आहिनि उहे आराम आराम सां ईंदड़ जेके असांजा रोज़ा आहिनि उन में शामिलु कंदा हलंदासीं, छाकाणि त हीअ ट्रांसमिशन माशाअल्लाह सां पूरो रमज़ान अव्हां ताईं लाइव पहुचाई वेंदी। सो मां पहिरीं बि चयो त मां घणो टाइम कोन वठंदसि। कारी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, शाह मोहम्मद साहिबु। मां चाहींदसि त किरत सां अव्हां प्रोग्राम जो स्टार्ट वठो, बिस्मिल्लाह कयो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिया हत्ता मत्लइल फज्र। सदक़ल्लाहुल अज़ीम। आमीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माशाअल्लाह सां इलाही ख़ूबसूरत स्टार्ट वरितो आहे असां अज़मत रमज़ान ऐं लाइव ट्रांसमिशन जो। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जिन जे तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। अल्लामा साहिबु कल्ह जे ॾींहं ते माशाअल्लाह सां इलाही सुठो डिस्कशन थियो ऐं जीअं त मां पंहिंजी ज़ुबानी फ़रमायो त हीउ उहो महीनो आहे जेको पूरे साल में हिकिड़ो तरबियती एज़ अ सेशन पाण हिन खे वठी सघूं था। सो मां चाहींदसि त तरबियत जे हवाले सां ई पाण स्टार्ट करियूं था ऐं हुन खां पोइ आराम आराम सां जेके मुंहिंजे ज़हन में कुझु पॉइंट्स आहिनि उन्हनि खे डिस्कस कंदासीं। माह रमज़ान जेकॾहिं तरबियती सेशन जे तौर ते हर घर में इनखे ॾिठो वञे, कंसीडर कयो वञे त छा था सम्झो तमामु जेके असांजा 11 महीना ॿिया आहिनि इन हिकु महीने जी बरकत सां उहे 11 महीना केतिरो न ख़ूबसूरत अंदाज़ में पाण गुज़ारे सघूं था दीन इस्लाम जो हुन रोशनी में, हुन तरबियत में ऐं जेको कुझु असां सिखूं था उन सॼी तरबियत में। जी अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद। अल्लाह तबारक व तआला जो इहो ख़ासि इनाम आहे त पाक परवरदिगार असांजे मथां हिकिड़ो पूरो महीनो रोज़ा फ़र्ज़ फ़रमाया, रोज़ा मुक़ररु फ़रमाया ऐं ही रोज़ा उहा अज़ीम इबादत आहे। ॿी हर इबादत पंहिंजी जॻह ते, जीअं कल्ह बि शायदि अर्ज़ु कयोसीं, नमाज आहे, ज़कात आहे, हज आहे, जिहाद फ़ी सबीलिल्लाह आहे, सदको ख़ैरात आहे, उम्रो शरीफ़ आहे, इहे सभु पंहिंजी जॻह ते आहिनि। पर जेके रोज़े में अल्लाह तबारक व तआला शयूं रखियूं आहिनि इहे ॿी कंहिं में इबादत में कोन्हनि। अमल जे एतिबार सां बि, अजर ऐं सवाब जे एतिबार सां बि ऐं तरबियत जे एतिबार सां बि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकिड़ो सहाबी हाज़िर थियो, अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे उहो अमल ॿुधायो जेको मूंखे नफ़ो ॾिए, अल्लाह ताला जी बारगाह खां मूंखे नफ़ो हासिलु थिए।
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जवाब में इरशाद फरमायो अलैका बिस्सौम फ़इन्नहु ला मिस्ल लहू। निसाई शरीफ़ जी हदीस आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तुंहिंजे मथां लाज़िम आहे अगरि तूं चाहीं तो तोखे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खां नफ़ो हासिल थिए, फ़ाइदो हासिल थिए, त तुंहिंजे मथां लाज़िम आहे तूं रोज़ो रख। रोज़े जी का बि मिसल ॿी इबादत कोन्हे, रोज़े जहिड़ी ॿी का बि इबादत कोन्हे। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी इबादतुनि मंझां कंहिं हिकिड़ी इबादत खे मख़सूस जेको कयो आहे उहो रोज़े खे कयो आहे। अजर ऐं सवाब जे एतिबार सां वरी हिकिड़ी ॿी हदीस हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, हदीस क़ुदसी, अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो कुल्लु अमल इब्न आदम लहू, बनी आदम जो हर अमल उन जे लाइ आहे, इल्ला सियाम, सिवाय रोज़े जे, फ़इन्नहु ली व अना अजज़ी बिही। हर अमल उन जे लाइ आहे। नमाज आहे, ज़कात आहे, हज आहे, सदक़ ख़ैरात आहे, एतिकाफ़ आहे, हर अमल उहो उन जो आहे। ऐं हा पंहिंजे लाइ अमल करे उन जो उनखे सवाब मिलंदो, जेतिरी उन महिनत कई, मुशक़त कई। इल्ला सियाम, मगर रोज़े जो न, रोज़े जो अजर मुक़ररु कोन्हे, इन जी लिमिट अजर जी सवाब जी मुक़ररु कोन्हे। छो? अल्लाह ताला फरमायो फ़इन्नहु ली, इहो रोज़ो बान्हे जो कोन्हे, इहो मुंहिंजो आहे। यानी बान्हे जे अमल खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ज़ात जी तरफ़ मनसूब फरमायो ऐं फरमायो इहो मुंहिंजो आहे। ऐं जॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी तरफ़ उन जी निस्बत थी वई त हाणे उहो अजर ऐं सवाब खां आज़ादु थी वियो। इन जे बदिले में छा मिलंदो? अल्लाह ताला इरशाद फरमायो अना अजज़ी बिही, उन रोज़ेदार जी जेका जज़ा आहे, उनजो जेको अजर आहे उहो सवाब जी सूरत में कोन्हे, उनजो अजर, उनजो सवाब अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी सूरत में आहे। आम अमल करण वारे खे सवाब मिले थो, पर रोज़े रखण वारे खे पाक परवरदिगार रब रहमान मिले थो। त इन एतिबार सां असां ॾिसूं त रोज़ो हिकिड़ो अज़ीम इबादत आहे जंहिंजी का मिसल कोन्हे, उनजी का बि नज़ीर कोन्हे। उनखां पोइ तरबियती एतिबार सां अगरि असां ॾिसूं त रोज़ो असांजी अख़लाक़ी तरबियत बि करे थो, असांजी रूहानी तरबियत करे थो, ज़हनी ऐं फ़िक्री एतिबार सां बि तरबियत करे थो। साल जा 11 महीना असां सुबुह जो हिकु त नाश्तो लेट कयूं था। अॼु असांजी रूटीन हिकिड़ी चेंज थी वई आहे। यानी मंझंदि जो असांजो मंझंदि जी मानी जेका हूंदी हुई उन जॻह ते असांजो नाश्तो अची वियो आहे। ऐं नाश्ते में कहिड़ियूं शयूं असां वापरायूं था उहे हिफ़्ज़ाने सिहत जे उसूल जे बिल्कुलु मुख़ालिफ़ आहिनि। असां उहे शयूं वापरायूं था जेके असांजे मैदे खे डिस्टर्ब कनि थियूं, असांजे ब्लड प्रेशर खे डिस्टर्ब कनि थियूं, जंहिंसां असांजे जिस्म खे नुक़सानु थिए थो। सिहत जे एतिबार सां असांखे नुक़सानु थिए थो, बीमारियूं असांखे अची विकोड़े वञनि थियूं। वरी अगरि असां नाश्तो कयोसीं त उनखां पोइ वरी शाम ताईं असां कहिड़ियूं शयूं खाऊं था। असां जेको ब्रेकफास्ट कयूं था, असां जेको बाज़ार में जेके शयूं मौजूदु आहिनि उहे शयूं वापरायूं था, उहे कहिड़े तरीक़े सां ठहियल आहिनि, हिफ़्ज़ाने सिहत जे उसूलनि जे मुताबिक़ ठहियल आहिनि, उनजे ख़िलाफ़ु ठहियल आहिनि, को असां उनजो ख़्यालु नथा कयूं। वरी राति जो जेको असांजो खाधो आहे उहो बि असां ॾिसूं कहिड़े टाइम ते, राति जो 12 बजे असांजी राति जी मानी थिए थी। 12 बजे जेको शख़्स मानी खाए थो, वरी 2 बजे उहो सुम्हे थो, उनजी मानी कीअं हज़म थींदी, उनजो मैदो कीअं सही ऐं सालिम रहंदो, बरक़रार रहंदो। ऐं जंहिं इल्म तबाबत में, यानी कि जेके तबीब आहिनि, इल्म हिकमत में जेके हुकमा उहे चवनि था त जंहिंजो मैदो डिस्टर्ब थी वञे उनजे जिस्म में का न का बीमारी उनखे जिस्म में दाख़िल थी चुकी आहे, अटैक थी चुको आहे उनजो। यानी मेन पार्ट आहे असांजो आज़ाए रईसा जंहिंखे चवंदा आहिनि इल्म तबाबत में, उन में हिकिड़ो मैदो बि आहे ऐं जिगर बि आहे। जॾहिं मैदो ऐं जिगर सही कमु न कंदा त असांजो पूरो जेको निज़ाम इनहिज़ाम आहे उहो डिस्टर्ब थी वेंदो ऐं असांजे वजूद में का न का बीमारी जी सूरत में उनजो इज़हार थी पवंदो। रोज़ो इन शइ खे ख़तमु करे थो, असांजे खाइण पीअण जी रूटीन खे सेट करे थो। हिकिड़ो असां सहरी में खाऊं था ऐं उन
खां पोइ वरी इफ़्तारी जे वक़्तु याने सिज लहण महिल असां खाऊं था। ऐं इस्लाम में 2 वक़्त जी मानी आहे, 2 वक़्त जो खाधो आहे, 3 वक़्त जो खाधो कोन्हे। हिकिड़ो सुबुह जो खाधो ऐं ॿियो शाम जो खाधो। सही सही, ठीकु ठीकु, माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे अल्लामा साहब। मुंहिंजी इजाज़त सां ई मां अॻियां वधंदसि। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, सुपर क्वालिटी नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। नेल्सन पैंट जी ख़ुसूसियत हीअ आहे त हीअ पैंट तव्हांखे 25% एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे नाज़रीन रंग करे सघंदा आहियो। ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। हीअ जेको डिस्कशन हली रहियो आहे माशाल्लाह सां तमामु ख़ूबसूरत डिस्कशन आहे, सो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। व्यूवर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में भली कार चवां थी। माहे रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट्स आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। माशाल्लाह सां ॾाढा ख़ूबसूरत, ॾाढा सुठा महिमान असांजे हिन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि, कारी शाह मोहम्मद साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। हिन ट्रांसमिशन में इरफान अली साहब बि मौजूदु आहिनि। इरफान साहब, मां चाहींदसि त अव्हांखे मौक़ो ॾियूं, अव्हांजो टर्न आहे, सो हाणे अव्हां छा ॿुधाईंदव? बिस्मिल्लाह कयो। जी जी, बिस्मिल्लाह कयो। पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वञ रात भंभोर में अल्लाह, रही वञ रात भंभोर में। पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वञ रात भंभोर में, रही वञ रात भंभोर में। पेरे पवंदी सान, उठत आर्य जाम जा, उठत आर्य जाम जा, सुहिणल जाम जा, प्यारे जाम जा, मोहम्मद जाम जा, मदनी जाम जा। वागूं वठंदी सान चवंदी सान, वागूं वठंदी सान चवंदी सान, रही वञ रात भंभोर में अल्लाह, रही वञ रात भंभोर में। पेरे पवंदी सान, रोज़ो पाक रसूल जो, रोज़ो पाक रसूल जो, सोहणे रसूल जो, अरबी रसूल जो, मिठड़े रसूल जो, मदनी रसूल जो। चाउठ चुमंदी सान चवंदी सान, चाउठ चुमंदी सान चवंदी सान, रही वञ रात भंभोर में अल्लाह, रही वञ रात भंभोर में। पेरे पवंदी सान, चंड तुंहिंजी ज़ात ऐं पाड़ियान पिरियसी,
तूं अछो में रात सजण नित सोझरा जिए लतीफ अदियों शाह लतीफ चे हो अदियों शाह लतीफ चे सुहिणो लतीफ चे घोट लतीफ चे मिठड़ो लतीफ चे लाल लतीफ चे गोले लहंदी सान चवंदी सान गोले लहंदी सान चवंदी सान रही वञे रात भंभोर में अल्लाह रही वञे रात भंभोर में पेरे पवंदी सान। इलाही सुठी चूंड अव्हांजी ऐं माशाल्लाह सां इलाही सुठो आवाज़ु त तव्हांजो हूअं ई आहे, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां निभायो आहे भाउ इरफान अली समो। अलामा साहिब जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। अलामा साहिब, जॾहिं त अव्हां पाण माशाल्लाह सां सुहिणे अंदाज़ में गुफ़्तगू कई त 11 महीना असांजो जेको रूटीन आहे ॾाढो अजीबो ग़रीब हिकिड़ो डिस्टर्ब हलंदो आहे ऐं यकीनन पाण ॾिसूं था डॉक्टरेट फील्ड एॾी तरक़ी कई आहे, उनजे बावजूदि बि बीमारियूं एॾियूं जनम वठनि पियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी पंहिंजी उन में कोताही आहे, असांजी पंहिंजी उन में ग़फ़लत ज़रूरु आहे। असां जॾहिं माह रमज़ान जो ही महीनो पाण सभिनीनि खे जॾहिं नसीब थिए थो, पाण सभु रोज़ा रखूं था, घर जो हिकिड़ो सुहिणो एहतमाम थिए थो, इहो जेको दस्तरख़्वान आहे उहो सहरीअ जो टाइम हुजे, बिल्कुलु इफ़्तारी जो जेको दस्तरख़्वान आहे उहो केतिरो लिमिटेड हुअणु खपे, छाकाणि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बि इरशाद बारी ताला आहे त जॾहिं 3 फूड गॾु अची वञनि असां वटि त उहो सिंपल वेस्टेज आहे। जी, मां तव्हांजी ज़ुबानी सम्झणु चाहींदमि। इन में को बि शक कोन्हे, जेका सादगी वारी ज़िंदगी ऐं सादगी वारो जेको खाधो आहे उहो इस्लाम पसंदि कयो आहे। दीन इस्लाम में 3 स्टेप्स आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके स्टेजिस आहिनि। हिकिड़ो आहे ज़रूरियात, जी, 2 नंबर ते आहे सहूलियात ऐं 3 नंबर ते आहे तअयुशात। जी, इस्लाम ज़रूरियात जो ख़्यालु करे थो, उनखे पूरो करण जी ताक़ीद करे थो, सहूलियात जी इजाज़त ॾिए थो। अगरि तव्हां वटि एतिरो आहे, तव्हां खे अल्लाह तबारक व ताला नेमत सां नवाज़ियो आहे, तव्हां सहूलत अख़्तियार करे सघो था हिकिड़ी लिमिट ताईं, लेकिन तअयुशात खां दीन इस्लाम मना कयो आहे। ऐं अगरि असां इकनॉमिक्स जे उन माहिरीन जी रोशनी में असां ॾिसूं, जेके माहिर मुआशियात आहिनि, उन्हनि जी सोच ऐं फ़िक्र खे ॾिसूं, उन्हनि जे इल्म खे ॾिसूं त उन्हनि जे नज़दीक बि जेको तअयुशात वारी ज़िंदगी आहे इहा ज़वाल जी ज़िंदगी आहे, इहा नुक़सान जी ज़िंदगी आहे। दीन इस्लाम असांखे ज़रूरत पूरी करण जी इजाज़त ॾिए थो, बल्कि ताक़ीद करे थो तव्हां ज़रूरत पूरी कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे दस्तरख़्वान ते ईअं बि कॾहिं थियो जो पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन पाणीअ सां रोज़ो खोलियो। ईअं बि थियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन लूण सां रोज़ो खोलियो, लूण सां। हाणे असांजे दस्तरख़्वान ते एतिरो खाधो, अनलिमिटेड खाधो, जॾहिं असां दस्तरख़्वान खां उथूं त उहो अध खां वधीक बचियलु हुजे, उहो वेस्ट थी वञे, उहो ज़ाया थी वञे, कंहिंजे कमु न अचे, इहो बाइसे अजर ऐं सवाब न, बल्कि ईअं थी वेंदो जो बाइसे अज़ाब या बाइसे पकड़ थी वेंदो, यानी कि अल्लाह तबारक व ताला इन ते मुआख़ज़ो असांखां वठंदो, इन जो हिसाबु किताब थींदो त बाना हीउ जेको तूं फालतू जेको ज़ाया कयो आहे अल्लाह ताला जी नेमत खे, इन जो तूं हिसाबु ॾे। त लिहाज़ा असांजी ज़िंदगी में हिन माह सियाम में जॾहिं असां दस्तरख़्वान लॻायूं था, अगरि अल्लाह तबारक व ताला तव्हांखे सरंदी वारो ठाहियो आहे त तव्हां बजाए तअयुशात जे जेके ग़रीब मारूअड़ा आहिनि, जेके ग़रीब मुस्लमान आहिनि, ग़रीब इंसान आहिनि, उन्हनि जे तरफ़ नज़र कयो, उन्हनि खे तव्हां उहो खाधो पहुचायो। जॾहिं उन्हनि जे पेट में तव्हांजो मोकिलियल खाधो पहुचंदो त उन्हनि जे दिलनि मां अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में तव्हां दुआऊं निकिरंदियूं, उन्हनि खे बि असां ख़ुशियुनि में शरीक करे सघंदासीं ऐं उन
खे बि असां पंहिंजी सफ़ में शामिल करे सघंदासीं। रमज़ानुल मुबारक जे हिन रहमतुनि ऐं बरकतुनि वारी रहमतुनि वारे इन सेशन में असां उन्हनि जी दुआउनि खां फैज़याब थी सघांसीं। ऐं जेको ग़रीब शख़्स उन जी ज़ुबान खां कंहिंजे लाइ दुआ निकिरे थी या दुआए बद निकिरे थी, यानी हिकिड़ी बद दुआ हूंदी आहे, दुआए बद हुजे या दुआए मक़बूल हुजे, अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में ॿई मक़बूल थींदियूं आहिनि। अगरि दुआए बद आहे त उहा बि मक़बूल थी वेंदी, ऐं दुआए क़बूल आहे, दुआए सिहत आहे, दुआए अमन आहे, उहा दुआ उन बाने जे हक़ में अल्लाह तबारक व ताला क़बूल फ़रमाईंदो आहे। त असां हिन मौसम में, हिन माहे सियाम में पाण सां गॾु अगरि ग़रीबनि जो बि ख़्यालु रखूं, ऐं माहे सियाम असांखे सेखारे, बाज़ उलमा इहो नुक़्तो बयानु फ़रमायो आहे मुहद्दिसीन, रमज़ानुल मुबारक खे रोज़नि फ़र्ज़ करण जी हिकिड़ी वजह इहा बि आहे त अल्लाह तबारक व ताला खे ग़रीब माण्हू एतिरा पसंदि आहिनि, अल्लाह ताला उन्हनि सां एतिरो प्यारु करे थो, जेके बुखिया ऐं उञा रहनि था, सॼो साल बुख ऐं उञ जी ज़िंदगी काटनि था, मुफ़लिसी जी ज़िंदगी काटनि था, अल्लाह तबारक व ताला इहो चाहियो त जेका 11 महीना ही बुख ऐं उञ वारी ज़िंदगी मुंहिंजा बाना काटनि था, मुंहिंजा जेके अमीर बाना आहिनि, जेके सरंदी वारा आहिनि, जेके मुतवसित तबिको आहे, सभई मुसलमान उन ग़रीब ऐं मिसकीन ऐं यतीम जेको मुफ़लिस रहे थो, सॼो साल बुख ऐं उञ में रहे थो, उन जी कैफ़ियत खे अख़्तियार कनि। इन जे करे रोज़े खे अल्लाह तबारक व ताला मुक़ररु फ़रमायो ताकी उन्हनि जी उन बुख ऐं उञ जो उन्हनि खे अहसासु थिए। माशाअल्लाह माशाअल्लाह, तव्हांजी गुफ़्तगू हदीस की रोशनी में माशाअल्लाह ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूअर्स ताईं पहुती। हिन ट्रांसमिशन जी तरफ़ हिकु क़दम अॻियां वधायां थी, ऐं असां वटि मौजूदु आहिनि कारी शाह मोहम्मद, सो उन्हनि खां सनातिया कलाम ॿुधंदासीं। जी तव्हां बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदाई समूरी असां वास्ते, खुदाई समूरी असां वास्ते, पर असां ख़ास आहियूं खुदा वास्ते। हे भलाऊं बिदातर झुकाए ॾिनियूं, हे भलाऊं बिदातर झुकाए ॾिनियूं, झुक अदा तूं उन जी रज़ा वास्ते। खुदाई समूरी असां वास्ते, पर असां ख़ास आहियूं खुदा वास्ते। खुदाई समूरी जंहिंज़िमा पाण पंहिंजे हवाले कया, तंहिं रिज़्क़ लाइ असां हूं छिता थी पिया। जंहिंज़िमा पाण पंहिंजे हवाले कया, तंहिं रिज़्क़ लाइ असां हूं छिता थी पिया। कंहिं पिटियो पिटियो पेट ड्रापे नथो, कंहिं पिटियो पिटियो पेट ड्रापे नथो, कीन जो कुनो कंहिं गिज़ा वास्ते। खुदाई समूरी असां वास्ते, पर असां ख़ास आहियूं खुदा वास्ते। हे भलाऊं बिदातर झुकाए ॾिनियूं, झुक अदा तूं उन जी रज़ा वास्ते। खुदाई समूरी
है सिज चंड ऐं सितारा ज़मीं आसमान मलक कन पासबानी पका पासबान सिज चंड ऐं सितारा ज़मीं आसमान मलक कन पासबानी पका पासबान पोइ बि तूं पाण खे थो निधण को चवीं यार इहो वड़ तनाहे वफ़ा वास्ते आ खुदाई समूरी असां वास्ते पर असां ख़ास आयूं खुदा वास्ते हे बलाऊं बिदातर झुकाए ॾिनियूं झुको अदा तूं पवन जी रज़ा वास्ते भव तुंहिंजे खां वॾे ख़ौफ़ वारा भॼन शींहं टिजणा न थई पोप तोखां ड्रिजन भव तुंहिंजे खां वॾे ख़ौफ़ वारा भॼन शींहं टिजणा न थई पोप तोखां ड्रिजन तूं हुननि जे अॻियां बांह लोॾे हली तूं हुननि जे अॻियां बांह लोॾे हली हू मुंडियूं हेठि कन मरहबा वास्ते आ खुदाई समूरी हिन फ़कीरी लॾे ते फज़ुल आरबी माठड़ी कर महेसर ग़ुलामे नबी हिन फ़कीरी लॾे ते फज़ुल आरबी माठड़ी कर महेसर ग़ुलामे नबी अणमयो माल पियो थो मिलई अण घुरियो अणमयो माल पियो थो मिलई अण घुरियो तूं सबुर की न की कं सदा वास्ते आ खुदाई समूरी असां वास्ते पर असां ख़ास आयूं खुदा वास्ते हे बलाऊं बिदातर झुकाए ॾिनियूं झुको अदा तूं पवन जी रज़ा वास्ते आ खुदाई समूरी सुभान माशाअल्लाह अॻियां मां वधणु चाहींदमि अलामा ताहिर अल ताहिरी साहिब जन जी तरफ़ अलामा साहिब जीअं त ज़िक्र पाण कंदा आहियूं ऐं हमेशह इन ॻाल्हि खे तस्लीम करियूं था ईअं बिल्कुलु हक़ीक़त आहे त रोज़ो ज़ुबान जो बि आहे नज़रुनि जो बि आहे हथनि जो बि आहे पेरनि जो बि आहे जिस्म जो आहे अव्हां जी सोच जो आहे पर रोज़ेदार अक्सर ईअं किथे बि वेठा हूंदा आहियूं कंहिं बि डिस्कशन में मौजूदु हूंदा आहियूं त को न को अहिड़ो पर्सन मौजूदु हूंदो आहे जेको तमामु घणो चिड़चिड़ो हूंदो आहे मूंसां ॻाल्हायो बि न मूंखे रोज़ो आहे छो त ॾिसो रोज़ो अल्लाह ऐं इंसान जो उहो कॉन्टेक्ट आहे जेको जंहिंमें ॿिए कंहिंजो त कुझु कोन वञे पर पोइ इहा तबियत छो थी वेंदी आहे रोज़े में मतिलबु अक्सर माण्हुनि जी ईअं छो थी वेंदी आहे दरअसल अगरि असां गौर कयूं त रोज़ो असांजी नई शइ खे सुधारण जे लाइ जेको असांजो गुस्सो आहे जेका असांजी तबियत में तेज़ी आहे इन खे घटि करण जे लाइ आयो आहे इन खे मैनेज करण जे लाइ आयो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वहुव शहरु सब्र ही सब्र जो महीनो ऐं रोज़ो जेको आहे इहो सब्र आहे ऐं वसब्रु ज़ियाउन हदीस शरीफ़ में अचे थो ऐं सब्र जेको आहे इहो नूर आहे ऐं इहो सब्र ई इंसान जे बातिन में नूरानियत पैदा करे थो अनवार ऐं तजलियात पैदा करे थो रोज़ो बाने ऐं अल्लाह तबारक व तआला जे विच में हिकिड़ो राज़ आहे अगरि बिलफर्ज़ को घटि वधि ॻाल्हाए थो उन सां बदतमीज़ी बि करे थो त उनखे हदीस शरीफ़ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमायो आहे त अगरि तोखां को उलझे तोसां को जहिड़ो करे तोखे जवाबु ॾियण जी ज़रूरत कोन्हे उन सां बदतमीज़ी करण जी ज़रूरत कोन्हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कहिड़ो जुमिलो चवणो आहे
इन्नी अमरुन साइमुन। सही सही कदा कलमी माफ़ कजो अलामा साहब, मां चाहींदसि तव्हां हितां खां इहे स्टार्ट करियो, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। सो न्यूज़ ब्रेक जी तरफ़ असां वधूं पिया। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, ऐं नेल्सन पैंट्स आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो, ऐं गॾोगॾु वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो। ऐं न्यूज़ ॿुधूं था, पोइ वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अज़मत रमज़ान। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था। नंढड़ो ब्रेक हुयो, न्यूज़ पाण ॿुधियूंसीं ऐं वरी वापसि अची चुका आहियूं अज़मत रमज़ान में। माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट्स आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, ऐं गॾोगॾु वाइटल जो बि भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो। सो अलामा साहब, मां वधीक टाइम कोन वठंदसि, मां चाहींदसि त तव्हां कंटिन्यू कयो प्लीज़, हितां पंहिंजी गुफ़्तगू कट थी। असल में रोज़ो असांजी इहा ई त अख़लाक़ी तरबियत करे, जी जी इन जे लाइ त आयो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जी हदीस शरीफ़ मुअर्ज़ कई, उन में अल्फाज़ हुज़ूर अलैहिस्सलाम बयानु फरमाया, को अगरि तव्हां सां विढ़े, झेड़ो करे, झगड़ो करे, बदतमीज़ी बदतहज़ीबी सां पेश अचे, फला यजहल वला यरफ़स, रोज़ेदार खे खपे न उन सां जिहालत जो मुज़ाहिरो करे। अल्फाज़ ॾिसो हुज़ूर अलैहिस्सलाम जा, यानी उन सां जिहालत जो मुज़ाहिरो नाहे करिणो। हू अगरि जिहालत जो मुज़ाहिरो करे थो, तव्हां न कयो। फला यरफ़स, ऐं उन सां गार गंद बि न कयो, ज़ुबान सां जेका बदतमीज़ी थींदी आहे उहा बि न कयो। बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनखे इहो चओ, इन्नी अमरुन साइमुन, मां रोज़ेदार आहियां। बसि इहो तव्हांखे इहो न आहे चवणो बाबा मुंहिंजो रोज़ो ख़राबु थींदो आहे, रूबरू मूंखे तेश में न आण, मूंखे आपे मां ॿाहिरि न कढ, न न न न, इहे अल्फाज़ असांखे मना कया विया आहिनि। रोज़ो असांखे सब्र सेखारे थो, ऐं जॾहिं असां सॼो महीनो रोज़ो रखूं था, इहो रोज़ो ई त असांजे अंदरि सब्र जो मादो पैदा करे। अलाह तबारक व तआला इहो चाहे थो पंहिंजे बाने खां त मुंहिंजो बानो साबिर बानो बणिजी वञे, ऐं जेको सब्र अख़्तियार करे थो, सब्र इहा एॾी वॾी नेमत आहे अलाह तबारक व तआला जी। क़ुरान मजीद में अलाह तबारक व तआला इरशाद फरमायो, उलाइका अलैहिम सलवातुन, जेको सब्र करे थो उन जे मथां अलाह तबारक व तआला दुरूद नाज़िल फरमाए थो, ऐं रहमतूं नाज़िल फरमाए थो। उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून, ऐं इहो सब्र वारो ई अलाह ताला जो हिदायत याफ़्ता बानो आहे। यानी हिदायत जो सर्टिफिकेट इन सब्र सां मिले थो, ऐं सब्र रोज़े सां असांखे हासिलु थिए थो। लिहाज़ा रोज़ो रखण खां पोइ अगरि इंसानु बदतमीज़ी न छॾे, बदतहज़ीबी न छॾे, बदकलामी न छॾे, जिहालत जो मुज़ाहिरो न छॾे, त ईअं सम्झो उन जे मथां रोज़े को असरु न कयो आहे, उन जे मथां रोज़े जा को असरात मुरतब कोन थिया आहिनि। उन असांजे दोस्त, असांजी भेण ऐं भाउ खे खपे त रोज़े जी हालत में सब्र जो मुज़ाहिरो करे, ताकी अलाह तबारक व तआला असांजे बातिन में उहो सब्र जो नूर दाख़िल फरमाए। माशाअल्लाह जी माशाअल्लाह, बिल्कुलु सुभान अल्लाह, ॾाढो सुहिणे अंदाज़ में अव्हां गुफ़्तगू फरमाई। ऐं उन खां अलावा अच्छा कॉल लाइव कॉलर आहिनि, पहिरीं उन्हनि खे शामिलु कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम अलामा साहब, गॾो गॾु मां थोरो शॉर्टली तव्हां खां पुछंदी हलंदमि त इंसान जी तबियत हूंदी आहे, कंहिं कंहिं में बुखल तमामु घणो हूंदो आहे, उहा तबियत ॾाढी तेज़ हूंदी आहे, उन ते कंट्रोल शायदि उहा तबियत एतिरो इंसानु अपनाए चुको हूंदो आहे जो उनखे छॾणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सो इस्लाम बुखल बाबति कीअं बयानु फरमायो आहे? ॾिसो, जीअं पहिरीं मूं अर्ज़ु कयो त रोज़ो असांजी इहा अख़लाक़ी तरबियत करे थो त इंसानु पंहिंजी ज़ुबान ऐं पंहिंजे हथ सां कंहिंखे तकलीफ़ न पहुचाए। ऐं बुखल जो मतिलबु असां सिंधी में ईअं वठूं त उहो शख़्स जेको जल्दी गुस्से में अची वञे, कंहिं नंढड़ी ॻाल्हि ते जल्दी कावड़ में अची वञे। ऐं कावड़ जेको आहे, कावड़ आहे जेका, ऐं तबियत में जेका तेज़ी आहे, इहा एतिरी ख़तरनाक आहे जो इंसानु जॾहिं शैतान जॾहिं इंसान जे वजूद में दाख़िल थिए थो ऐं उन जे रत में गर्दिश करे थो, उन जे रगुनि में गर्दिश करे थो, इहा कावड़ जी सूरत इंतिहा दर्जे ते हली थी वञे। साइंटिस्ट इहा रिसर्च कई आहे त उहो शख़्स जेको कावड़ में अचे थो, उन जा 20 सेकेंड अहिड़ा मौजूदु हूंदा आहिनि, उन जे दिलो दिमाग़ ते तारी थींदा आहिनि। उन 20 सेकेंड में उहो जेको फ़ैसिलो कंदो आहे उहो इंतिहाई ख़तरनाक हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अगरि उहो 20 सेकेंड पंहिंजे पाण ते क़ाबू रखे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अगरि तव्हांखे कावड़ अचे त तव्हां पंहिंजी हालत खे चेंज कयो,
तव्हां बीठा आहियो तव्हां वेही रहो, वेठा आहियो तव्हां लेटी पओ या बीही रहो, या वरी तव्हां पाणी पीओ, या तव्हां उन वक़्तु दुरूद शरीफ़ पढ़ो। अॼु बि अरब में इहो रवाज मौजूदु आहे, अगरचे उहे विढ़ंदा हिक ॿिए सां गुस्से जो इज़हार कंदा, पर गुस्से जी हालत में चवंदा सल्ले अलन नबी, सल्ले अलन नबी, तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़। यानी कावड़ जी हालत में उन्हनि खे ख़बर आहे हदीस शरीफ़ में जेको दुरूद शरीफ़ पढ़े थो उन खां अल्लाह तबारक व तआला शैतान खे परे करे छॾे थो ऐं उन जी तबियत में जेका तेज़ी आहे उहा नॉर्मल अंदाज़ में। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी। असां अॻियां वधंदासीं, इरफान अली साम्हूं असां सां गॾु मौजूदु आहिनि, सो अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो अव्हां। हर दर्द जी तो वट आहे दवा, हर दर्द जी तो वट आहे दवा, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, कर मूं ते करम ए रसूले खुदा, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, हर दर्द जी तो वट आहे दवा, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, मुंहिंजो न को अहिड़ो आहे अमल जेको माणे मदनी मिठड़ा मुल्ह, मुंहिंजो न को अहिड़ो आहे अमल जेको माणे मदनी मिठड़ा मुल्ह, बख्शिश जो आतो वट बहर सखा, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, मंज़िल बि अॻियां आहे ॾाढी ॻरी, नाहे ॿिए कंहिंजी का सगज़री, मंज़िल बि अॻियां आहे ॾाढी ॻरी, नाहे ॿिए कंहिंजी का सगज़री, रोई थो घुरां मां तुंहिंजी रज़ा, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, दर्दन सां पई अॼु दिलि आ भरी, सरकार घुरायो दर ते वरी, दर्दन सां पई दिलि अॼु आ भरी, सरकार घुरायो दर ते वरी, मुंहिंजी बि करे हर माफ़ खता, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, लिख साईं जी जेॾी बि सना, घट आहे इहा एजाज़ चना, लिख साईं जी जेॾी बि सना, घट आहे इहा एजाज़ चना, मन मौला करे मक़बूल दुआ, मन मौला करे मक़बूल दुआ, तोखे न चवां ॿियो
कंहिंखे चवां कर मूं ते करम रसूल ख़ुदा तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां हर दर्द जी तो वटि आहे दवा तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह जी। अल्लामा साहब मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त असां मूं इंट्रो में बि ॻाल्हि कई ऐं यकीनन अव्हां सम्झी बि विया हूंदा त जॾहिं रमज़ान जो महीनो अचे थो थियण त ईअं खपे त तमामु शयुनि ते डिस्काउंट हुजणु खपे जेको समहाउ किथे न किथे थोरो असां ॾिसंदा बि आहियूं पर तमामु शयूं जेके असां ख़रीद करे रहिया हूंदा आहियूं तव्हां फ्रूट्स वठो ग्रोसरी तव्हां ख़रीद करियो त उते तमामु घणो मुनाफ़ो वरितो वेंदो आहे। यकीनन कारोबार मुनाफ़े जो नालो आहे पर उहो लिमिट खां वधीक जेको मुनाफ़ो हासिल करे थो उहो ख़रीदार उनजे लाइ इस्लाम में छा बयानु आहे? ॾिसो दी रमज़ानुल मुबारक बि इन एतबार सां बि असांजी तरबियत फ़रमाए थो। अल्लाह तबारक व तआला ॿियनि ॾींहंनि में हिकिड़े नफ़िल जो सवाबु 10 गुना वधाए छॾे थो। हाँ बेशक बेशक। लेकिन माह सियाम जॾहिं अचे थो त अल्लाह तबारक व तआला हिकिड़े नफ़िल खे फ़र्ज़ जे बराबरि करे छॾे थो। बेशक। ऐं जेको फ़र्ज़ु आहे आम ॾींहंनि में उहो फ़र्ज़ु हिकिड़ो ई फ़र्ज़ु या वधि में वधि उन्हनि खे 10 भेरा वधाए उनखे अजर ऐं सवाबु मिलंदो। पर जॾहिं रमज़ानुल मुबारक अचे थो त रमज़ानुल मुबारक में हिकिड़े फ़र्ज़ खे अदा करण वारो 70 फ़राइज़ जे बराबरि उनखे अजर ऐं सवाबु मिले थो। यानी अल्लाह तबारक व तआला रहीम थी वञे थो, पंहिंजे ॿारनि जे मथां करम फ़रमाए थो, रहम फ़रमाए थो ऐं एतिरो लातादाद अजर ऐं सवाब ऐं नेकियूं अता फ़रमाए थो सिर्फ़ु माह सियाम में। त असांजे माण्हुनि खे बि असांजी हुकूमत खे बि असांजे सरहदी वारनि खे बि असांजे ताजिर बिरादरी खे बि असांजे जेके फ्रूट्स मंडी में जेके ताजिर मौजूदु आहिनि उन्हनि खे बि इन मां सबक़ु हासिलु करणु खपे त जॾहिं अल्लाह तबारक व तआला हिन महीने में पंहिंजे बाननि सां रिआयत करे थो त असांखे बि खपे त सुन्नत ख़ुदाबंदी अख़्तियार कंदे असां बाननि खे रिलीफ ॾियूं ऐं रिलीफ वारो पैकेज ॾियूं। इन जो उबतो अंदाज़ न हुजे जो आम ॾींहंनि में जेका शइ 100 रुपए जी आहे त रमज़ानुल मुबारक में उहा 200 रुपए जी यानी कि ॿीणी थी वञे। न, मां हिकिड़ी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस ते कोट करणु चाहियां थो। जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मके शरीफ़ खां मदीने तशरीफ़ वठी आया ऐं मदीनो फतह थियो सुभान अल्लाह सहाबा किराम अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते हिकिड़ी मार्केट आहे जेका यहूदियुनि जी आहे। हाणे उहा जेका मार्केट यहूदियुनि जी आहे तव्हां उन्हनि खां उहा खसे तव्हां मुसलमाननि खे ॾियो, उहा उते मुसलमान आबाद थियनि, मुसलमान उते कारोबार कनि, उते कारोबार ज़िंदगी उते थिए ऐं मुसलमान जेके आहिनि उन्हनि वटि उन्हनि जो सॼो निज़ाम हुजे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां अल्लाह तबारक व तआला मूंखे रहमत वारो बणाए मोकिलियो आहे, ज़हमत वारो बणाए न मोकिलियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हू जेके यहूदी आहिनि उन्हनि खां मां ही बाज़ार नथो खसे सघां। अगरचे स्टेट असांजी आहे, गवर्नमेंट असांजी यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हाकिम सल्तनत आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम साहब खे फरमायो हा तव्हांखे इहा इजाज़त ॾिनी वञे थी, तव्हां सां इहो रिलीफ तव्हांखे ॾेई सघिजे थो, तव्हांखे अलॻि बाज़ार जे लाइ अलॻि दुकाननि जे लाइ अलॻि हिकिड़ो एरिया तव्हांजे लाइ मख़सूस कयो वञे, स्पेस ॾिनो वञे, तव्हां उते कारोबार कयो ऐं इहो फ़ैसिलो अवाम ते छॾियो त उहो यहूद जी उन मार्केट खे तरजीह ॾियनि था या मुसलमाननि जी मार्केट खे तरजीह ॾियनि था। ज़ाहिर आहे जिथे माल भलो मिलंदो, सस्तो मिलंदो, माण्हू उते वेंदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कहिड़ो सुठो ऐं सुहिणो पैगाम ॾिनो त हमेशह हमेशह कारोबार ऐं मार्केट उहा उरूज ते वेंदी आहे, उनखे तरक़ी मिलंदी आहे जिते ॿिनि शयुनि जो ख़्यालु कयो वेंदो हुजे, हिकिड़ो क्वालिटी जो ऐं ॿियो उनजी अघ में सस्ताई जो। ऐं जेतिरो असां उनखे घटि कंदासीं ओतिरो असांजो जेको रेशो आहे यानी कि अॼुकल्ह त तव्हांखे ख़बर हूंदी मार्केटिंग में इहे
शयूं बाक़ाइदे पढ़ायूं वञनि पियूं। सही, इहो हिकिड़ो सब्जेक्ट थी वियो बिल्कुलु आहे। बिल्कुलु अलामा साहब ईअं ई आहे ऐं तव्हां जॾहिं मैनेजमेंट पढ़ो था त तव्हां तमामु शयुनि खे सुठे तरीक़े सां सम्झी सघो था। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो। ही नेल्सन पेंट्स आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो, ऐं गॾो गॾु भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो। वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में, ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो, ऐं गॾो गॾु सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो। वाइटल पियो ज़िंदगी जियो। असां सां लाइव कॉलर मौजूदु आहिनि, उन्हनि खे मां शामिल करणु चाहींदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? माह रमज़ान जो अव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं तव्हांखे बि रोज़े जो माह रमज़ान बाबरकत महीने जो सभिनी खे पूरी टीम खे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे मुबारकूं। ख़ैर मुबारकूं। माह रमज़ान जो अॼु ॿियों रोज़ो आहे। भाई यासीन ॿुधायो कीअं पियो रोज़ो गुज़रे? अदी जी बिल्कुलु ही इन सां त ही जेको आहे अलाह जो महीनो ही महिमान महीनो आहे। असां इन जो क़दुरु कयूं, असां रोज़ा रखूं, रोज़े वारनि जो एहतराम कयूं, उन्हनि खे रोज़ो छॾायूं, ऐं वधि खां वधि हिन महीने जी जेका इबादत आहे वधीक अलाह खे प्यारी आहे, ऐं ग़रीबनि जी मदद कयूं। ऐं उन खां सवाइ ही महीनो जेको आहे सब्र जो महीनो आहे। रोज़े खे अरबी में सोम या स्याम चइबो आहे, जंहिंजी माना आहे रुकजणु, चुप रहणु, ख़ामोश रहणु। पिर फुटी खां वठी ऐं सिज लथ ते खाइण पीअण ऐं नफ़्सानी ख़्वाहिशनि खे पाण पलण जो नालो रोज़ो आहे। मुंहिंजी भेण, रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंखे अलाह ताला हर मज़हब में लाज़िम रखियो आहे। दीवान हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, मुसलमान हुजे, ऐं ही बातिन इबादत आहे। ही सिर्फ़ अलाह ऐं बंदे जे विच में हिकिड़ो राब्तो आहे। ॿियूं इबादतूं हिकु ॾिसे थो त ही नमाज़ थो पढ़े, ही इबादत आहे, पर ही जेसिताईं पाण माण्हू नथो ॿुधाए त हिन खे रोज़ो आहे न, ही हिकिड़ो गुझ आहे। उन खां पोइ रोज़ो जेको आहे प्रोग्राम में अव्हां शामिल थियो। जेकॾहिं तव्हांजो को सवाल आहे त मां चाहींदसि त तव्हां उहो सवाल ज़रूरु पुछो। कॉल ड्रॉप थी चुकी आहे। असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था। अलामा साहब मौजूदु आहिनि। अलामा साहब, माह रमज़ान जो अॼु माशाअल्लाह सां ॿियो रोज़ो आहे, ऐं कल्ह जे ॾींहं ते ज़िक्र बि कयोसीं त माह रमज़ान ऐं बहार जी मौसम जी उहा कनेक्टिविटी त माशाअल्लाह सां रोज़े जी ख़बर कोन पई, ॾाढो सुठे तरीक़े सां रोज़ो गुज़रियो, ऐं अॼु जो ॾींहुं बि माशाअल्लाह इलाही सुठे तरीक़े सां पंहिंजो जेको आहे रोज़ो गुज़री रहियो आहे। मां चाहींदसि त रोज़े जा तमामु अहकामात उन्हनि ते वधीक अव्हां ॻाल्हायो, या गॾो गॾु इहो बि ऐड कजो त ॿार जॾहिं घर में मौजूदु हूंदो आहे त तमामु 11 महीननि खां हटी करे हिकिड़ो महीनो जॾहिं उहो तरबियती मिले थो त उन ॿार जी तरबियत बि कीअं करणु खपे? रोज़े जे हवाले सां जेका मूं हदीस शरीफ़ पहिरीं पढ़ी, जी जी, उन में हदीस कुदसी हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, बाने जो हर अमल उन जे लाइ आहे सवाइ रोज़े जे, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं मां ई उन जी जज़ा आहियां। रोज़े में अहिड़ी कहिड़ी क्वालिटी आहे जेका रोज़े खे ॿिनि इबादतुनि मां मुमताज़ करे थी, ऐं अल्लाह तबारक व तआला इहो फरमाए थो त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। अगरि असां गौर सां ॾिसूं त रोज़े में ऐं ॿियनि इबादतुनि में फ़र्क़ु हिकिड़ी ख़ासि शइ जो आहे, उहो आहे बातिनी कैफ़ियत। यानी ॿिया जेके बि आमाल आहिनि उन्हनि में असांखे ज़ाहिर उन में असांखे का शइ नज़र अचे थी, उन में रिया थी सघे थी, ॾेख वेख थी सघे थो, पर रोज़ो अहिड़ी लिकियल इबादत आहे, पोशीदा इबादत आहे जेका बाने खे ख़बर पवंदी या अल्लाह ताला खे ख़बर पवंदी। हाणे उहा इबादत, उहो अमल जेको सभिनी खां पोशीदा आहे, अल्लाह तबारक व तआला खां खे सभिनी खां वधीक पसंदीदा आहे। इन मां इहा ॻाल्हि असांखे साबित थी त अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में जेको पोशीदा अमल हुजे थो, जेको पोशीदा अमल असां करियूं था, उहा अल्लाह ताला जी बारगाह में मक़बूल बणिजी वञे थो। रमज़ानुल मुबारक में असां ॾिसूं था
असां ग़रीब जी मदद था कयूं त असां जॾहिं उनखे पैकेज को गिफ्ट असां ॾियूं था उन में असां तस्वीरूं कढूं था, कंहिं बेवा खे सिलाई मशीन ॾियूं था तस्वीरूं कढूं था उन जो जेको उहो मूवी क्लिप ठाहियूं था, वरी उनखे सोशल मीडिया ते असां हलायूं था। छा इहा हुनजी सपोर्ट थी या उन अलाह जे बाने जी तज़लील थी, उन जी तहक़ीर थी? असां बजाए अजर ऐं सवाब हासिल करण जे असां गुनाह जा मुर्तकिब त कोन थियासीं, गुनाह जा मुस्तहिक त कोन थियासीं। इबादत त उहा हूंदी आहे जीअं हदीस शरीफ़ में अचे थो, तव्हां अगरि कंहिंखे का शइ ॾियो था अलाह ताला जी रज़ा जे ख़ातिर, तव्हां सदको ऐं ख़ैरात करियो था, तव्हां अहिड़े तरीक़े सां उहो कंहिं ग़रीब खे ॾियो त साॼे हथ खे ॾियो था त खाॿे हथ खे बि ख़बर न पवे। यानी इहा कहिड़ी वॾी मिसाल हुज़ूर अलैहिस्सलाम असांजे साम्हूं रखी, यानी तव्हांजे पंहिंजे वजूद खे बि ख़बर न पवे अहिड़े तरीक़े सां तव्हां उन्हनि खे ॾियो। अॼु मां गुज़ारिश कंदुसि उन्हनि सरंदी वारनि माण्हुनि खे त जॾहिं असां कंहिं ग़रीब खे ॾियूं त बिल्कुलु पोशीदा अंदाज़ में जेको अलाह ताला खे अंदाज़ पसंदि आहे उन अंदाज़ सां असां ॾियूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हां ॿारनि जी तरबियत जे एतिबार, अच्छा ॿियो नुक़्तो इन में इहो बि आहे त रोज़ो अलाह ताला जे लाइ ऐं उनजो सवाबु अलाह ताला ई अता फ़रमाए थो, उनखे बयानु अलाह ताला न फ़रमायो आहे। इन जे करे बि छो जो हिकिड़ो बाने ऐं अलाह ताला जे विच में राज़ आहे ऐं क़यामत जे ॾियारे जेके बि अमाल आहिनि, चाहे नमाज़ हुजे, सदको ख़ैरात हुजे, उम्रो हुजे, जेके बि अमाल आहिनि, अगरि बाने कंहिंजो हक़ खाधो आहे दुनिया में, उनखां माफ़ी न घुरियई, उनजो उहो जेको अमल आहे नमाज़ वारो, ज़कात वारो, हज वारो, उम्रे वारो, उहो उन जे अमल नामे मां निकिरी उन शख़्स जंहिंजो हक़ खाधो वियो आहे उन जे नाम ऐं अमाल में दाख़िल कयो वेंदो। इहे सभई अमाल आहिस्ता आहिस्ता ट्रांसफर थी वेंदा, पर हिकिड़ो अमल आहे जेको ट्रांसफर न थी सघंदो, उहो आहे रोज़ो। ऐं रोज़ो छो जो अलाह तबारक व तआला इरशाद फरमायो इल्ल सियाम फ़इन्नहु ली, इहो रोज़ो मुंहिंजो आहे। जॾहिं अलाह तबारक व तआला उनखे पंहिंजी ज़ात जी निस्बत ॾिनी त हाणे उहो ॿिए कंहिं जे बि अमल नामे में दाख़िल न थींदो ऐं बिल आख़िर उहो रोज़ो रोज़ेदार जी शफ़ाअत करे उनखे पाण सां गॾु जन्नत में दाख़िल हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। असां अॻियां वधणु चाहींदासीं ऐं कारी साहब मौजूदु आहिनि, शाह मोहम्मद, अव्हां खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह करियो। मोमिनो रोज़ा रखो रमज़ान में, आहे फरमायो खुदा कुरान में। मोमिनो रोज़ा रखो रमज़ान में, आहे फरमायो खुदा कुरान में। टीह रोज़ा फ़र्ज़ क्या आहिन खुदा, टीह रोज़ा फ़र्ज़ क्या आहिन खुदा, ही हुक्म आयो आहे फुरक़ान में, ही हुक्म आयो आहे फुरक़ान में। मोमिनो रोज़ा रखो रमज़ान में, आहे फरमायो खुदा कुरान में। मोमिनो रोज़ा रखो रमज़ान में, आहे फरमायो खुदा कुरान में। बेउज़्र जेको नथो रोज़ा रखे, बेउज़्र जेको नथो रोज़ा रखे, सो बंदो आहे वॾे नुक़सान में, सो बंदो आहे वॾे नुक़सान में। आहे फरमायो खुदा कुरान में। मोमिनो रोज़ा रखो रमज़ान में, आहे फरमायो खुदा कुरान में। कर खुदा जे नेमतुं जो तूं शुक्र, कर खुदा जे नेमतुं जो तूं शुक्र। रब कयो एहसान थई एहसान में, रब कयो एहसान थई एहसान में। आहे फरमायो खुदा कुरान में। मोमिनो रोज़ा रखो रमज़ान में, आहे फरमायो खुदा कुरान में, आहे फरमायो खुदा कुरान में।
रहमतुन ऐं बरकतुन जो माह आ, रहमतुन ऐं बरकतुन जो माह आ मिलियो क़ुर्आन हिन मेहमान में, मिलियो क़ुर्आन हिन मेहमान में, आहे फरमायो खुदा क़ुर्आन में, मोमिनो रोज़ा रखो रमज़ान में, आहे फरमायो खुदा क़ुर्आन में, आहे फरमायो खुदा क़ुर्आन में। हिन भलारे माह में ओ गुल बहार, हिन भलारे माह में ओ गुल बहार, थो इज़ाफ़ो थे बुघा ईमान में, थो इज़ाफ़ो थे बुघा ईमान में, आहे फरमायो खुदा क़ुर्आन में, आहे फरमायो खुदा क़ुर्आन में, मोमिनो रोज़ा रखो रमज़ान में, आहे फरमायो खुदा क़ुर्आन में, आहे फरमायो खुदा क़ुर्आन में। अल्लाह कारी साहब माशाल्लाह माशाल्लाह। असांखे ब्रेक की तरफ वधणो आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक है। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूद है। नेल्सन पैंट्स जो, नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड है, रंग ज़िंदगी जो, ऐं गॾो गॾु भरपूर सहकार मौजूद है। वाइटल टी जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो। व्यूवर्स ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में मां भलीकार चवां थी, ऐं अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अव्हां ताईं महरान टेलीविज़न नेटवर्क के ज़रिए लाइव पहुचाई वञे पई। रोज़ो जेकॾहिं फास्टिंग की ॻाल्हि कजे, साइंटिफिकली त एंटी एजिंग है, ऐं उन खां अलावा ज़हरीला मादा जिस्म मां ख़ारिज थियनि था, कैंसर जा सेल जेके आहिनि उहे ख़तमु थियनि था। त साइंटिफिकली बि असां जेकॾहिं रोज़े खे ॾिसूं था, फास्टिंग खे ॾिसूं था, त सिहत ते उन जा मुस्बत असर आहिनि। ऐं जेकॾहिं हिकिड़ो महीनो सॼो इंसान रोज़े में गुज़ारे थो, त वरी इस्लामिक पर्सपेक्टिव सां जेकॾहिं पाण इन खे ॾिसूं था त यकीनन तमामु घणा फ़ाइदा आहिनि। असांजी बातनी जेका असांजी इबादत आहे उहा त यकीनन आहे ई आहे ख़ूबसूरत, पर उन खां हटी करे जेकॾहिं तव्हां वरी हिकिड़े महीने खे स्पेसिफिकली रखो था, 11 महीननि खे अलॻि ॾिसो था, त पोइ हुन हिकिड़े महीने जो असरु 11 महीननि ते जेकॾहिं पवे त पोइ ख़ूबसूरत अंदाज़ में हिन महीने खे गुज़ारणु मां सम्झां थी असां सभिनीनि जो सभिनी फ़र्ज़नि मां अवलियत जंहिं फ़र्ज़ खे ॾिनी वञे त उहो इहो हुजणु खपे त घर में बि हिकिड़ो प्रॉपर अंदाज़ में माह रमज़ान खे उन गुज़ारणु खपे, उनजो अहतमाम हुजणु खपे। सहरी खां वठी इफ़्तार ताईं हिकिड़ी तरतीब जॾहिं हले थी त उन में यकीनन ॿारनि जी बि हिकिड़ी बहितरीन तरबियत थिए थी, ऐं हर इंडिविजुअल पंहिंजी इन सोसाइटी में हिकिड़ो पंहिंजो रोल ज़रूरु प्ले कंदो आहे। ऐं पाण हमेशह इन ॻाल्हि खे तस्लीम कंदा आहियूं त पहिरीं जेका दर्सगाह हूंदी आहे उहा माउ जी हंज हूंदी आहे, उन खां पोइ जॾहिं ॿार अॻियां वधे थो त पोइ सोसाइटी में उहो यकीनन कॉन्ट्रीब्यूट कंदो आहे। सो तरबियत हमेशह मैटर कंदी आहे, तरबियत हमेशह काउंट थींदी आहे, तरबियत सां ई इंसानु लेखियो वेंदो आहे, काउंट कयो वेंदो आहे। नाज़रीन प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। इरफान अली समू साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, सो नातिया कलाम पहिरीं उन्हनि खां ॿुधंदासीं, पोइ अलामा साहब जिन जे तरफ़ अॻियां वधंदासीं। जी अवां बिस्मिल्लाह कयो। करम आज बालाए बामा गया है, करम आज बालाए, करम आज बालाए बामा गया है, करम आज बालाए बामा गया है, ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, करम आज बालाए।
मुझे मिल गई है दो आलम की शाही, मुझे मिल गई है दो आलम की शाही, मेरा उनके मंगतों में नाम आ गया है, मेरा उनके मंगतों में नाम आ गया है, करम आज बालाए। मेरे पास कुछ भी ना था रोज़े महशर, मेरे पास कुछ भी ना था रोज़े महशर, नबी का वसीला ही काम आ गया है, नबी का वसीला ही काम आ गया है, करम आज बालाए। दुरूदों की बारिश है कौनो मकां पर, दुरूदों की बारिश है कौनो मकां पर, के आजम्बिया का इमाम आ गया है, के आजम्बिया का इमाम आ गया है, करम आज बालाए। चरागा हुआ बज़ में हस्ती में खालिद, चरागा हुआ बज़ में हस्ती में खालिद, निगाहों में हुस्ने तमाम आ गया है, निगाहों में हुस्ने तमाम आ गया है, ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, करम आज बालाए। बाम आ गया है, करम आज बालाए। सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। हिन महफ़िल में इलाही सुरूर छाइजी वियो आहे ऐं असां यकीनन कंटिन्यू कंदासीं ऐं अज़मत रमज़ान खे, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स जो, नेल्सन पैंट्स सुपर क्वालिटी जो ही नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो, ऐं गॾोगॾु अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में सभिनीनि खे ॿीहर दिलि जी गहराई सां भली कार चवां थी।
माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स जो ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो, ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। डिस्कशन ॾाढो ख़ूबसूरत हलियो पिए ऐं नातिया कलाम माशाल्लाह माशाल्लाह ॾाढा ख़ूबसूरत हिन ट्रांसमिशन में शामिल थिया ऐं ख़ूबसूरत आवाज़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अलमा साहब जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। अलमा साहब हिकिड़ी पॉइंट मिस थी वई ॿारनि जी तरबियत जे हवाले सां। यकीनन ही एॾो ख़ूबसूरत महीनो आहे जो हिन जो असरु जेकॾहिं प्रॉपर अंदाज़ में हिन महीने खे गुज़ारिजे थो त हिन जो असरु पूरा 11 महीना रहे थो। जी प्लीज़। बिल्कुलु, हिन में को बि शक कोन्हे। असांजे मथां लाज़िम आहे त असां पंहिंजनि ॿारनि जी तरबियत कयूं, पर इन विच में असां ॾिसूं था काफ़ी गैप अची थो वञे। साल जा 11 महीना हिकिड़ो वॾो गैप अची थो वञे। जेॾीमहिल ॿारनि जो जेको वालिद आहे, जेको पीउ आहे, जेके वालिदैन आहिनि, ॿार उन्हनि खां पहिरीं स्कूल रवाना थी वञनि था। उन्हनि जो बॉक्स जेको नाश्ते वारो उहो तयारु करे उन्हनि जे बैग में विझी छॾिजे थो, उहे वञी उते नाश्तो कनि था। ऐं जेके वालिदैन आहिनि उहे आराम सां वरी उथी वरी उहो नाश्तो कनि था। यानी गॾु नाश्ते करण जो माना टाइम कोन थो मिले, गॾु मानी खाइण जो टाइम कोन थो मिले। लेकिन साल जे 11 महीननि खां पोइ जॾहिं माह सियाम अचे थो, अलाह तबारक व ताला इहो इंतिज़ाम फरमायो त ॿार जेके आहिनि पूरे घर जा जेके भाती आहिनि उहे सभु हिकिड़े दस्तरखान ते गॾु थियनि था। ऐं ख़ासि तौर ते जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे असां खां तरबियत पिराइनि था, सबक़ु पिराइनि था। असांखे छा करणु खपे त ॿारनि खे उन्हनि दस्तरखाननि ते ख़ासि तौर ते विहारण जो अहतमाम कयो वञे ताकी उन्हनि खे ख़बर पए। जीअं प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वेठल हुया दस्तरखान ते, हिकिड़ो नंढड़ो ॿार जेको आहे उनजो हथु पूरी थाली में खाइण जे दौरान फिरे पियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे सेखारियो, खाइण जा आदाब सेखारिया त नंढड़ा हिन शइ खे तूं यादि रख, जॾहिं बि खाईं त साॼे हथ सां खाईंदो कर। इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सेखारण जो हिकिड़ो अंदाज़ हुयो। ऐं असांजे लाइ बि इहा तरबियत आहे त असां पंहिंजनि ॿारनि खे कहिड़े नमूने सां सेखारियूं। अगरि अॼु असां मंझां को वॾे लेवल ते इल्मी एतबार सां वॾे लेवल ते पहुची वञे त उहो पंहिंजे बेइज़ती सम्झंदो आहे, हथ खे इज़त सम्झंदो आहे त मां नंढड़े ॿार सां कीअं मुखातबु थियां, मां उनखे छा सेखारियां, मुंहिंजो लेवल त वॾो आहे, मां पाण PhD होल्डर आहियां त मां जेके प्राइमरी वारा आहिनि उन्हनि खे छा सेखारियां। इहे मुंहिंजे कैलिपर जा कोन्हनि, मुंहिंजे लेवल जा कोन्हनि। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इमामुल अंबिया, महबूब ख़ुदा ऐं अलाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़े ॿार खे सेखारनि थिया त जॾहिं बि खाईं साॼे हथ सां खाईंदो कर। ऐं ॿिए नंबर ते जॾहिं बि आगाज़ करी मानी जो अलाह ताला जे नाले सां कंदो कर। ऐं टियों अदब इहो सेखारियो त जॾहिं बि खाईं पंहिंजे पासे खां खाईंदो कर, ॿिए जे पासे खां न। त इहे खाइण पीअण जा जेके आदाब आहिनि, जॾहिं असां सां असांजा ॿारड़ा वेहंदा दस्तरखान ते वेहंदा असां उन्हनि खे सेखारे सघंदासीं। ऐं जॾहिं उहे असांजा ॿार कॾहिं कंहिं ॿिए पासे वञनि था, मिटनि माइटनि ॾे वञनि था ऐं उते ख़ुदा न ख़ास्ता का ग़लती थिए थी त पेरेंट्स खे शर्मिंदगी जो सामनो करणो पए थो। इन खां बचण जे लाइ माह सियाम में चाहे सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, उन सहरी ऐं इफ़्तारी जे दस्तरखान ते असां पंहिंजनि ॿारनि खे विहारियूं, उन्हनि खे खाधे जा आदाब सेखारियूं ऐं उन्हनि सां दीनी गुफ़्तगू बि कयूं, उन्हनि जे इल्म जे मुतालिक़, अख़लाक जे मुतालिक़, किरदार जे मुतालिक़ ऐं उन्हनि जी दिलचस्पी वारा जेके शयूं आहिनि उन्हनि सां असां उन्हनि खे डिस्कस करे उन्हनि खे पंहिंजे वेझो आणियूं ताकी उहे ॿार असांजे वेझो अची सघनि ऐं असांजी गुफ़्तगू खे पंहिंजी ज़िंदगी में शामिल करे सही 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 तरबियत में रही सघनि, कुझु सुठो सिखी सघनि, कुझु सुठो पढ़ाए सघनि ऐं वरी अॻियां हली करे कुझु सुठो कॉन्ट्रीब्यूट करे सघनि। माशाल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत डिस्कशन रहियो। ऐं अलामा ताहिरुल ताहिरी साहब हमेशह जंहिं बि प्रोग्राम में माशाल्लाह सां उन्हनि खे ॿुधो आहे, ॾिठो आहे या को बि प्रोग्राम कंडक्ट कयो आहे उन्हनि सां त यकीनन असांजे पंहिंजे इल्म में तमामु घणो इज़ाफ़ो थिए थो ऐं उहा महफ़िल माशाल्लाह सां तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में तमामु नाज़रीन ताईं पहुचंदी आहे। वक़्त जूं घणियूं बिल्कुलु बि अलामा साहब वधीक इजाज़त कोन पियूं ॾियनि ऐं ट्रांसमिशन जो वक़्तु पंहिंजे इख़्तिताम ते आहे। मां चाहींदसि त इन शॉर्ट तव्हांजो हिकिड़ो ख़ूबसूरत मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे। हिन माह सियाम में दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त असां ॾिसूं असांजे वजूद में, असांजे अमल में उहा कहिड़ी कमी ऐं कोताही आहे, कहिड़ी ग़लती आहे जेका सालनि खां वठी असां खां थिए पई। उन ग़लती खे
पाण बि परूणियूं, उन जी ॻोल्हा कयूं, उन जी निशानदही करियूं, पंहिंजनि दोस्तनि खां बि पुछूं, पंहिंजनि वालिदैन खां बि पुछूं, जेकी ग़लतियूं साम्हूं अचनि असां उन खां पासो कयूं ऐं अलाह तबारक व ताला सां वाइदो कयूं, या अलाह जेके ही ग़लतियूं पोयां जेके बि साल गुज़रिया असांखां थींदियूं रहियूं, आइंदा मां इन्हनि ग़लतियुनि खे न दोहराईंदुसि ऐं तुंहिंजो पको ऐं सचो बानो थी करे इंसानियत जी ख़िदमत कंदुसि, पूरी ज़िंदगी इंसानियत सां प्यारु कंदुसि ऐं इंसानियत सां हमदर्दी कंदो रहंदुसि, एसी ताईं जो मुंहिंजो आख़िरी वक़्तु अची वञे ऐं हिन दुनिया खां मां आलम अरवाह जी तरफ़ रवानो थी वञा। सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। ऐं शुक्रगुज़ार आहियां अल्लामा ताहिर अल ताहिरी साहिबु, तव्हां आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, तव्हां नेल्सन पेंट्स जा महिमान बणिजा ऐं असां सां गॾु पूरे प्रोग्राम में माशाअल्लाह सां कारी शाह मोहम्मद जनाब असांजे प्रोग्राम में शामिल रहिया। शुक्रगुज़ार आहियां कारी साहिबु अव्हां आयो ऐं यकीनन अव्हांजी जेका कॉन्ट्रीब्यूशन रही अज़मत रमज़ान में तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं पहुती। नेल्सन पेंट्स जा अव्हां महिमान बणिजो, ही गिफ्ट पैक अव्हां सां गॾु वेंदो। ऐं जनाब इरफान अली समो साहिबु असां सां गॾु मौजूदु रहिया, माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा पाण मालिक आहिनि। इरफान अली समो साहिबु, शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे वक़्त जी, अव्हां असांजे हिन लाइव ट्रांसमिशन में शामिलु थियो ऐं अव्हां बि महिमान बणियो नेल्सन पेंट्स जा, सो ही गिफ्ट हैम्पर अव्हां सां गॾु वेंदो। टिनी महिमाननि जी आउं शुक्रगुज़ार आहियां, इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी इंटायर टीम जी, सभई मेंबर्स जेके बि असांजी टीम में शामिलु आहिनि, उन्हनि जे सहकार सां ही प्रोग्राम नाज़रीन अव्हां ताईं माशाअल्लाह सां इलाही कामयाबी सां पहुतो आहे। हिन पूरे प्रोग्राम अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार रहियो नेल्सन पेंट्स जो, ऐं नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। नेल्सन पेंट जी ख़ुसूसियत हीअ आहे त ही पेंट 25% एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो, रंग ज़िंदगी जो। ऐं गॾोगॾु अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रहियो वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। मूंखे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो ऐं अव्हां जूं दुआऊं यकीनन हिन पंहिंजे दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा, खोड़ सारियूं दुआऊं करे रहिया हूंदा, त असांखे बि पंहिंजी दुआउनि में यादि कजो। अल्लाह निगहबान, अल्लाह हामी नासिर हुजे अव्हां सभिनीनि जो। वेंदे वेंदे ख़ूबसूरत नातिया कलाम अव्हां ताईं असां पहुचाईंदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो इरफान अली समो साहिब जन जो। जी अदा, बिस्मिल्लाह करियो अव्हां। आरब जो वॾो एहसान, आरब जो वॾो एहसान, आयो आहे माहे रमज़ान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, जंहिंमें नाज़िल थियड़ो आहे अल्लाह जो क़ुरान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, जंहिंजी रहमत साथी वियड़ो रोशन सारो जहान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, आरब जो वॾो एहसान, आरब जो वॾो एहसान, आयो आहे माहे रमज़ान, अज़मते कुर रमज़ान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान।